अस्सलामुअलैकुम, मां आहियां मोहम्मद मुराद ऐं तव्हांखे SQL सर्वर मैनेजमेंट स्टूडियो जे हिन प्रोग्राम जी सिख्या में भली कार कयो। SQL सर्वर मैनेजमेंट स्टूडियो खे खोलण जे लाइ SQL सर्वर मैनेजमेंट स्टूडियो सर्च में टाइप कयूं था। सर्च में टाइप करण सां असांजे साम्हूं SQL सर्वर मैनेजमेंट स्टूडियो जो ऑप्शन या उन जी लिंक असांजे हिन सर्च मेन्यू जे अंदरि अची चुकी आहे। इन लिंक जे मथां जीअं ई असीं क्लिक कंदासीं त असांजे साम्हूं सर्वर मैनेजमेंट स्टूडियो खुली ईंदो आहे ऐं सर्वर मैनेजमेंट स्टूडियो असांजे साम्हूं खुलियल आहे। सर्वर मैनेजमेंट स्टूडियो खोलण खां बाद में पहिरीं शइ जी ज़रूरत आहे उहा आहे असां सर्वर सां कनेक्ट थींदा आहियूं। या असीं क्यूरी ते क्लिक कंदासीं बे असांजे साम्हूं ही ऑप्शन असांजो, लेकिन असीं उनखे हिन ऑप्शन जे वसीले क्लिक करे खोलियूं था ऐं हिन में जेके शयूं असांखे सर्वर टाइप आहे, सर्वर नेम आहे, ऑथेंटिकेशन आहे। सर्वर नेम में असीं डेटाबेस इंजन खे सिलेक्ट कंदासीं। सर्वर नेम जे अंदरि असीं इंस्टॉलेशन जे टाइम जेका इंस्टेंस ठाहे चुका आहियूं उनखे खणंदासीं ऐं ऑथेंटिकेशन जे अंदरि असीं SQL सर्वर ऑथेंटिकेशन खणंदासीं। जीअं त पासवर्ड ॾेई करे ऐं असां डिफॉल्ट यूज़र जो नालो ऐसे मौजूद आहे। ऐसे खां बाद में असीं हिते पासवर्ड ॾींदासीं जेको असां इंस्टॉलेशन जे टाइम में पासवर्ड ॾेई चुका आहियूं उनखे असीं खणंदासीं। पर जेकॾहिं असीं ऑथेंटिकेशन में विंडोज़ ऑथेंटिकेशन खणूं था त पोइ असांखे पासवर्ड जी ज़रूरत न आहे, लेकिन असीं SQL सर्वर ऑथेंटिकेशन जे वसीले यूज़र जो नाले ऐं पासवर्ड जे वसीले लॉगिन थियणु चाहियूं था। तंहिंजे करे असीं हाणे पासवर्ड ॾियण खां बाद में हिते कनेक्ट ते क्लिक कयूं था। कनेक्ट ते क्लिक करण खां बाद में असांजे साम्हूं ही ऑब्जेक्ट ब्राउज़र जंहिंजे अंदरि कुझु शयूं ज़ाहिर थियूं आहिनि। उन में असांजे साम्हूं ॿ शयूं क़ाबिले गौर ऐं क़ाबिले बहस ईंदियूं ऐं उन में पहिरीं इहा ॻाल्हि त ही असांजे सर्वर जो नालो आहे ऐं असीं सर्वर सां कनेक्ट थी चुका आहियूं ऐं ही डेटाबेस आहे ऐं उन खां बाद में ही सिक्योरिटी आहे। डेटाबेस खां बि अॻु में असांखे सिक्योरिटी ते बहस करण जी ज़रूरत आहे त असीं जंहिं यूज़र जे नाले सां लॉगिन थी चुका आहियूं उहो आहे एसे डिफॉल्ट ऐं उन खां बाद में एसे जे हेठां ही SA1 बे यूज़र मौजूदु आहे जेको असांजो कस्टम यूज़र आहे ऐं हीअ असांजो सिस्टम एसे डिफॉल्ट यूज़र आहे ऐं असीं हिन यूज़र जे वसीले ई कनेक्ट थी चुका आहियूं। हाणे असांजे हिन सिक्योरिटी खां मथां ई डेटाबेस आहे त हिन डेटाबेस जे अंदरि डेटाबेस फोल्डर आहे ऐं उन जे अंदरि ही सिस्टम डेटाबेस फोल्डर आहे। उन जे अंदरि 4 असांजा डेटाबेस आहिनि। त हाणे असीं सभ खां पहिरियां ई डेटाबेस ठाहींदासीं। उन डेटाबेस ठाहिण जा 2 तरीक़ा आहिनि ऐं उन जो पहिरियों तरीक़ो इहो आहे त असीं डेटाबेस जे मथां राइट क्लिक कयूं त न्यू डेटाबेस ईंदो। विजुअल डिज़ाइनर जे वसीले असीं डेटाबेस ठाहे सघूं था। हिते हुन जो नालो टाइप कंदासीं ऐं ओके कंदासीं। कैंसिल करे जीअं त असीं न्यू क्यूरी ते क्लिक कंदासीं ऐं न्यू क्यूरी जे क्लिक करण खां बाद में क्यूरी कोड एडिटर आहे। हिन जे अंदरि असीं जेके कोड या जेके सेंटेक्स टाइप कंदासीं उनखे क्यूरी कमांड चवंदा आहियूं। पहिरीं क्यूरी आहे क्रिएट कंदासीं असीं डेटाबेस जो नालो ॾींदासीं ऐं यादि रखणु घुरिजे त स्पेल सही हुजणु खपे। स्पेल सही हुजण जी सूरत में असांजो कोड एग्ज़ीक्यूट थींदो ऐं लाइन जे आख़िर में सेमीकालन ॾींदासीं ऐं उन खां बाद में हिनखे सिलेक्ट कयूं था। सिलेक्ट करण खां बाद में असीं एग्ज़ीक्यूट ते क्लिक कंदासीं। एग्ज़ीक्यूट ते क्लिक करण खां बाद में ही मैसेज आहे कमांड्स कंप्लीटेड सक्सेस। अहिड़े तरीक़े सां ही सैम्पल टेस्ट DB हिन वक़्तु असांजे डेटाबेस जे रिकॉर्ड में मौजूदु आहे। उन जे करे असीं हिन खे हितां रिफ्रेश कंदासीं। रिफ्रेश करण खां पोइ असीं डेटाबेस जे अंदरि उनखे ॾिसंदासीं त सैम्पल टेस्ट DB जे नाले सां ही मौजूदु आहे। ऐं तव्हांखे ही वीडियो असांजी पसंदि आहे त ऐं जेकॾहिं तव्हां अॻ में असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं बेल बटण ते क्लिक करियो जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी रहे।